अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद तव्हां सब ठीक ऐं खैरियत सां हूंदा। दोस्तों अॼु असां तव्हांखे शमन अली मीराल साहब जो यादगार एल्बम ॿुधाईंदासीं जेको जग मशहूर ऐं तमामु घणो मक़बूल वियो हो। दोस्तों हिन एल्बम तमामु घणी मक़बूलियत माणी हुई। दोस्तों हीअ एल्बम ॿुधूं था। दोस्तों हिन एल्बम जो 10हों नंबर कलाम आहे ऐं हीअ एल्बम जो आख़िरी कलाम आहे जंहिं कलाम जा बोल आहिनि, तुंहिंजो दर्शन थियो मूं लाइ ॼण ईद थी वई। दोस्तों हिन कलाम जो शाइर आहे वहीद हकड़ो साहब। दोस्तों मां उम्मीद थो कयां त हिन एल्बम जा कलाम तव्हांखे तमामु घणा पसंदि आया हूंदा। अगरि हीअ एल्बम तव्हांखे पसंदि अचे त असांजे चैनल खे सब्सक्राइब कजो, वीडियो खे लाइक कजो, कमेंट में पंहिंजी राय ज़रूरु ॾिजो ऐं दोस्तनि खे शेयर करणु न विसारींदा। दोस्तों हीअ कलाम ॿुधूं था। दिल बर कराई दर्शन, दिल बर कराई दर्शन क्यों पूरो हर अरमान। पेशकेश सिंधी म्यूजिक स्टेशन। तो ही एहसान विसरंदो की न वही दखा। तुझो दर्शन तो मूले जनोई दथी वही, मौला जाने खुश जी खरीद थी वही। तुझो दर्शन तो मूले जनोई दथी वही, मौला जाने खुश जी खरीद थी वही। जो दिल में एक पल में पूरी उम्मीद थी वही। तुझो दर्शन तो मूले जनोई दथी वही, मौला जाने खुश जी खरीद थी वही। मुते मौला थियो आ मेहरबान मिठड़ा, तोखे मुझो कयाई मेहमान मिठड़ा। मुते मौला थियो आ मेहरबान मिठड़ा, तोखे मुझो कयाई मेहमान मिठड़ा। मुते मौला थियो आ मेहरबान मिठड़ा, तोखे मुझो कयाई मेहमान मिठड़ा। नहीं जो गम खिली खुश थियुम जो तुझी दीद थी वही। तुझो दर्शन तो मूले ॼण ईद थी वही, मौला जाने खुश जी खरीद थी वही। जो पूरो मूसा इकरार तो कयो, पंहिंजी घर में वेहारे मूसा प्यार तो कयो। जो पूरो मूसा इकरार तो कयो, पंहिंजी घर में वेहारे मूसा प्यार तो कयो। जो पूरो मूसा इकरार तो कयो, पंहिंजी घर में वेहारे मूसा प्यार तो कयो। इहा जीअण जीवो थोड़ा मूले रसीद थी वई। तुझो दर्शन तो मूले ॼण ईद थी वई, मौला जाने खुश जी खरीद थी वई। पेशकेश सिंधी म्यूजिक स्टेशन। भली मौत मारे मुखे थी तो नगम, मुझे दिल दूं तू पूरियूं उमेदूं
भली मौत मारे मूंखे थी दो न गम मुंहिंजे दिल जूं तूं पूरियूं में दूसन हयाती हीअ तुंहिंजे नाले मुंहिंजी वही दथी वई तुंहिंजो दर्शन तो मूले ॼाणो ई दथी वई मौला जाने ख़ुशियुनि जी ख़रीद थी वई जहुं दिल में हिक ई पल में पूरी उम्मीद थी वई तुंहिंजो दर्शन तो मूले ॼाणो ई दथी वई मौला जाने ख़ुशियुनि जी ख़रीद थी वई। दोस्तों मां उम्मीद कयां थो त हीअ एल्बम ही कलाम तव्हांखे तमामु घणा पसंदि आया हूंदा। अगरि हीअ एल्बम ही कलाम तव्हांखे पसंदि अचनि त दोस्तनि ॾे शेयर कजो, वीडियो असांजी खे लाइक कजो, कमेंट में पंहिंजी राय ज़रूरु ॾिजो। दोस्तों असांजे चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारींदा। पंहिंजे भाउ नेक मोहम्मद सिंधी म्यूज़िक स्टेशन खे इजाज़त ॾींदा। ज़िंदगी रही त इंशा अल्लाह ताला अॻे वीडियो में गॾु